जो एहतजाज थी रहियो आहे ऐं PPHI जो जेको आहे लुत्फ़ मेमन साहब उन तमामु ग़लति कयो आहे छो त हिकिड़ो ज़मीर जी अदालत हूंदी आहे त कंहिं बहितरीन इंसान कंहिं बि फील्ड में वञो त तव्हां फ़ैसिला सही कंदो त अदा खे असां इहो चवणु था चाहियूं त अगरि तव्हांखे मेरिट न आहे करिणो त ग़रीब माण्हू जे जज़्बातनि सां छो था खेॾो। अॼुकल्ह केतिरी महांगाई वधी रही आहे, ॿ वक़्त जी मानी खाइण माण्हू मुश्किल थी रही आहे, किरायो कढी माण्हू अगरि के सोचींदो अचे त तव्हां उन सोच सां क़तल था कयो न जेका तव्हां मेरिट नथा कयो। सिफारिशी कल्चर या जंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे रखिणो आहे त तव्हां इंटरव्यू नाले ते माण्हुनि जे जज़्बातनि सां न खेॾियो। त हीअ अदी जेको अदी परवीन आहे असांजी लेडीज़ विंग जी इंफॉर्मेशन डिस्ट्रिक्ट सांगड़ आहे हिन अदी पंहिंजे ग़रीब माण्हू जेके ज़ाहिर आहे ही वट्सनि ते जलसनि ते माण्हू गॾु करे थियूं अचनि, माण्हू उन्हनि खां सवाल उथारींदा त असांजा मसइला कॾहिं हल थींदा। त ग़रीब माण्हू आहिनि तव्हां उन्हनि जी उमेदुनि सां न खेॾो। असां हिते मां पाकिस्तान पीपल्स पार्टी लेडीज़ विंग सां तालुक़ु रखां थी ऐं असां हिते आया आहियूं अदी सां इहो इज़हार यकजहती करणु त असां तव्हां सां गॾु आहियूं ऐं तव्हांजा मसइला असां पंहिंजे आला क़यादत डिस्ट्रिक्ट जे लेवल जा जेके असांजा नुमाइंदा आहिनि त नवी देरो MNA आहे, राना अब्दुल सत्तार आहे, टिकट होल्डर आहे ऐं उन खां अलावा जेके बि आहिनि बस वारा अदी शाज़िया तानी हिन जा मसइला पुॼाईंदासीं अदा ख़ातिम रहंदा जेकी क़यादत आहे घटि में घटि जेका असां तव्हांजा माण्हुनि जा नुमाइंदा आहियूं वोट कया आहियूं तव्हांजे वॾे मार्जन ते डिस्ट्रिक्ट सांगड़ हीअं पीपल्स पार्टी किलो थी चुको आहे त असां उन कामयाबी खे बरक़रार तॾहिं रखी सघंदासीं जो ग़रीब माण्हुनि जा असां हक़ वठराए ॾींदासीं त इनशाला असां दीवर सां कॾहिं उन्हनि जी जेको मसइलो उन्हनि ताईं पुॼाईंदासीं ऐं इनशाला लुत्फ़ मेमन अगरि मेरिट न कंदो त भई सीट ते बि न रहंदो को नेक माण्हू अचे जेको इंसान दोस्त हुजे जेको इंसानियत खे ॾिसे छो त असांजी लीडर हमेशह ग़रीब माण्हू जे हक़ लाइ जानियूं ॾींदो आहे। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो 25 रुपए किलो अटो ॾिसी हुन हर क़िस्म जी डील खां इनकार करे चयो त मां ग़रीब माण्हू जे हक़नि खां कॾहिं बि मुंहुं न फेरींदसि ऐं हुन पंहिंजी जान जो कुर्बान अॼु बि अगरि मोहतरमा सम्झा थी 100 भेरा बि अलाह पाक उनखे यादि थी ॾिए त असां ग़रीब ते जान वारींदी। अॼु 100 रुपए किलो अटो थी चुको आहे, केतिरी नाइंसाफ़ी आहे असां ग़रीबनि सां। इमरान ख़ान तूं कहिड़ी तब्दीली आंदी आहे जो तूं ग़रीब माण्हुनि जी ज़िंदगी खुशी रहियो आहीं, तूं मेरिट नथो करी तो त चो त मां पाकिस्तान सां ॿाहिरि मुल्क जे बेरोज़गारनि खे मां रोज़गार ॾींदसि तुंहिंजो केॾे वई उहा तब्दीली। तूं हिकु कटपुतली आहीं, तूं पंहिंजी सोच आहीं जेकी आहे जे तो जेके मदीने जी रियासत असांजी नबी पाक कीअं करे माण्हुनि सां हू त एतिरे कजो कुतो बुखियो बि हूंदो न असांजे ख़लीफ़ा त हू मानी न खाईंदा त तूं इंसान खे मारे रहियो आहीं। त असांजो इहो पुरज़ोर मुतालिबो वफ़ाक़ साहब त रोज़गार ॾियनि माण्हुनि ग़रीबनि खे ऐं जेके इदारा आहिनि प्राइवेट आहिनि निजी आहिनि या गवर्नमेंट जानू ते मेरिट खे ॾिठो वञे ऐं जेके अहल माण्हू आहिनि ख़ुशूसन गुरबत खे जो रेशो असांखे घटाइणो आहे, माण्हू मजबूत थी रहनि ख़ुदकशी खां तॾहिं मुमकिन थींदो हू पंहिंजूं ज़िंदगियूं क़ाइम ऐं टाइम रखी सघंदा जेसिताईं उन्हनि खे हक़ न मिलंदो। जीअं भुट्टो जीअं शहीद राणी जीअं गिरफ़्तार।